बिटिशा में सकाफ़त व सियाहत खाते जी मुसलसल बेध्यानी जे करे ऑडिटोरियम हाल ज़ुबोहाल बणन लगल कुर्सियुनि खे टोड़े सरैया कढण जो सिलसिलो जारी। मुक़रर मुलाज़िम घर वेठे पघारूं खणण लॻा। सफ़ाई सुथराई जो निज़ाम बि दरहम भरम। लाखेड़ी लतीफ़ जे मेले में ऑडिटोरियम हाल में फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। इन्ही हाल में लगल कुर्सियूं टोड़े कुर्सियुनि में लगल सरैया कढी चोरी करण वारो अमल जारी आहे। मुक़रर चौकीदार ऐं ॿिया मुलाज़िम गायब आहिनि। कल्चर डिपार्टमेंट जे बेध्यानी जे करे नाअहली सबब शेख अयाज़ जी मज़ार ते चौधारी ते लगल ग्रिल बि टुटी वई। कराड़ ढंढ में गंदे पानी जे छोड़ जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबब लतीफ़ सरकार जी तारीख़ी कराड़ ढंढ बरसात जे पानी सां ओवरटेक थियण लॻी। गंदे पानी सबब आम ज़ाइरीन तोड़े शहरनि सकाफ़त व सियाहत खाते जे मिनिस्टर सैयद सरदार शाह खां मुतालबो कयो आहे त ऑडिटोरियम हाल जे सरैयनि जी चोरी जो नोटिस वठी नाअहल मुलाज़िमनि ऐं घर वेठे पघारूं खणंदड़ अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।